उहे निड़ियूं जेके आहिनि सफ़ा थुलियूं थी वयूं आहिनि हाणे असां हितो वेंदा आहियूं त मुंहिंजो स्पेशलिस्ट आहे डॉक्टर कन जो नक जो गले जो मोहम्मद हसन शेख वरी उन्हीअ खां दवा वठी वरी पोइ अदा हल त हलूं था भाई अरे पुट जे शादीअ में रुगो हिकिड़ी रात तो ॻाल्हाए नानी रुसी वई मासी रुसी वई ॾाॾी फफी रुसी वई उन्हनि खे परचाइण जे लाइ अहिड़ा मिंटूं ऐं घोटे तन सां ॻाल्हाइण में बाबा बिस्मिल्लाह साईं माफ़ कजो कुझु तकड़ा हलो हला पोइ 3 ॾींहं ते ॻाल्हाए सघंदो आहीं बस तव्हां ईमान आण खां पोइ काफ़र थी विया हो फसूकुल अज़ाब बिमा कुंतुम तकफुरून बस हाणे पंहिंजे कुफ्र जे बदले में जहन्नम जे अज़ाब जो मसो चखो तौबा अल्लाह तौबा अल्लाह तौबा अल्लाह असां तव्हांखे मवाद सूखड़ियूं सौदो तमामु भलो ॾिनो आहे सुभान अल्लाह असली अखियूं बूटे खणी वञो सुभान अल्लाह पहा पुछो ई न सुभान अल्लाह ये भरियो था तकरीरा हां शाबाश तव्हां भला माण्हू आहियो जेके मुंहिंजो वाइज़ भरियो सुभान अल्लाह सुभान इहो ॿुधायो दोस्तनि खे दुश्मननि खे पंहिंजनि खे परावनि खे चयो मुला सदको वञाए ठोड़ तऊं ही ॿुध तकरीर असांजो हिकु हवालो तकरीर जो ग़लति करे गोली हल न त तव्हां पंहिंजा वात बंद कयो सही ॻाल्हि आहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त क़द अफ़लहल मुमिनून बेशक कामयाब थिया ईमान वारा सुभान अल्लाह हाणे अल्लाह साईं पंहिंजनि वलीअनि दोस्तनि जूं निशानी थो ॿुधाए सिफ़तूं थो ॿुधाए ॿुधंदव ख़ुदा थो फरमाए पियो त अल्लज़ीन हम फी सलातिहिम खाशिऊन सुभान अल्लाह जेके पंहिंजी नमाज़ में आजिज़ी इंकिसारी ऐं ज़ारी कंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सीट बटाक वारी नमाज़ न पढ़ंदा आहिनि मुतकब्बरपण जी नमाज़ न पढ़ंदा आहिनि हिकिड़े टोले जी नमाज़ पढ़ण जो मां तव्हांखे ॿुधायां थो हाणे असली जेको रसूलुल्लाह नमाज़ पढ़ण जो तरीक़ो सेखारियो आहे अल्लाहु अकबर करे ऐं नज़र सजदे वारी जाइ ते रखणी आहे सुभान अल्लाह न पढ़ो पर मां त ॿुधायां हिते रखणी आहे ऐं हथ हुन जे हेठां ॿधणा आहिनि हाणे हिकिड़ो तरीक़ो वरी कहिड़ो आहे ईंदा मस्जिद में जंगूं केड़ींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये फजीलत है और पीठो केड़ी दरबार में आ वाहिदुल कहार की दरबार जो मौला अली खुदा जो शेर कुरान शरीफ जो कुसमा जॾहिं नमाज़ पढ़ण वेंदो त सॼो फिको थी वेंदो चेहरो सर्द थी वेंदो हो जबरदस्त तो के मरहब जे तलवार न ड्रेजारियो खंदक के हकल सां उड़ाए छॾी हे चाहे चई त वञा केड़ीअ जे दरबार में सुभान अल्लाह वञा कंहिंजी दरबार में थो सुभान एॾा चॾा टेड़ ॿाहिरि नमाज़ में हेठों छोरा घिरी वञनि
आहे वरी ॿियो टोलो नमाज़ पढ़ंदो आहे हथ छोड़े मौला अली हथ छोड़े नमाज़ न पढ़ी आहे न हसन पढ़ी आहे न हुसैन पढ़ी आहे न इमाम ज़ैन आबिदीन पढ़ी आहे न इमाम मुहम्मद बाकर पढ़ी आहे न इमाम जाफर सादिक पढ़ी आहे न मूसा कासिम पढ़ी आहे न इमाम अली रज़ा पढ़ी आहे न इमाम मुहम्मद तकिय पढ़ी आहे न इमाम अली नकी पढ़ी आहे न इमाम हसन अस्करी वरी जे पुछे न चई त मां जे पेट मां आया हुआसीं त पोइ हथ हीअं हुया न त हीअं हाणे नमाज़ बि ईअं पढ़ूं हाणे इहो त को जवाब त कोन्हे पोइ जे मां जे पेट मां आए हे उघाड़ो त पोइ कपिड़ा अंगूठे ईअं काॾो करे कपिड़ा बि न पाए न पर मौला अलीअ जो फरमान ॿुधो मौला अलीअ खां पुछऊं साईं नबी पाक नमाज़ कीअं पछाड़ीअ सेखारी चई त इन मिन सुन्नत वदउल कफ़ अलल कफ़ फि सलात तहत सुरत मौला अलीअ फरमायो त हथ जे मथां हथ रखी ऐं दुन जे हेठों ॿधण इहा रसूलुल्लाह जी सुन्नत आहे अबू दाऊद जी रवायत आहे इमाम बहकीअ खां बि इहा ई रवायत आहे ओ बस हिन ॾे फ़क़ीर महिरबानी करी यार असांखे बीमार रहंदो बासिंदा जो लंगर घणो खाधो अथनि 80-84 दे की इहा बि त चोरनि खाधी हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे मुंहिंजो यार यार मुरीद आहे बकराणी शरीफ़ वारे वॾनि हाफ़िज़ साईं जन जो उते ईंदो आहे कचहरियूं असांजियूं थींदियूं आहिनि हेॾी प्यारो आहे कल्ह ईअं एमरजेंसीअ में फोन कई मां सम्झी वियुसि माण्हुनि जा धना रहियूं को ढगा थोरी